सुवाल आहे से असांजे ॻोठ में 2 मस्जिदूं आहिनि। हिक पहिरें जामिया मस्जिद आहे जिते पहिरें खां जुम्मो निमाज़ अदा कई वेंदी हुई। हाणे वरी उन ई मस्जिद ॿी मस्जिद वारा अलॻि जुम्मो निमाज़ कनि था। इहा जुम्मो निमाज़ थींदी या न, जॾहिं त जामिया मस्जिद में जाइ मौजूद आहे। इहो ॿियो जुम्मो करणु नाजाइज़। ॻोठ में हिकु मस्जिद जामिया मौजूद आहे जंहिंमें जुम्मो थींदड़ जगह जी भी तंगी काने, का भी ज़रूरत काने। मिड़ई ज़माने जी अणत बणत हूंदी का, ज़माने जो थींदो आहे चवा कोडर कोन ॾिनी, ॾाढो कोन ॾिनी, पाणीअ जो वारो कोन ॾिनी। इहे ज़माने जा कम हूंदा। इन कम जे करे उहे चिड़ी करे अलॻि पंहिंजो जुम्मो कनि। उन्हनि जे जुम्मे निमाज़ अदा कान थींदी। उन्हनि माण्हुनि खे ॾोह थींदो। ॿाहिरीं जेका मस्जिद आहे उन मस्जिद में जुम्मो अदा करणो पवंदो। ॿी में क़ाइमु करणु जाइज़ नाहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अहले सुन्नत जे जलसे में शीए जो लंगर ठाहिण जाइज़ आहे या न? जवाब लाज़मी ॾींदा। हा, जहिड़ो तूं मूंखे फीस ॾींदो लाज़मी ॾींदा। हा, फीस मूंखे ॾिनी अथई, जवाब ॾे। हाणे मां डॉक्टर आहियां जे तोखां फीसूं वठंदा, छो ॾिबो? जवाब ॾिबो जेको शरीयत जो मसइलो आहे। बाबा इहो कमु करणु सुठो न आहे। अहले सुन्नत जे जलसे में लंगर पचाइण वारो केरु हुजे? ॻाल्हाए छा परेशान थी? केरु हुजे? सुन्नी हुजे या रसूल अल्लाह चवण वारो हुजे, हक़ यार हक़ चार यार चवण वारो हुजे, जेको अबू बकर सिद्दीक़, उमर साईं, उस्मान साईं, अली साईं जो बेअदब आहे, जेको महबूब जे सहाबे जो बेअदब आहे, उन जे हथ जो पाणी वठण बि जाइज़ कोन्हे। सुन्नी तोखे हथ सां जेका शइ ॾे उहा वठ बि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उनखे इजाज़त न आहे जो उनखे घुराए। ख़बर न आहे, हिकिड़ो इत्तिफ़ाक़ आहे, ख़र्च सुन्नीअ जो आहे, पैसा सुन्नीअ जा आहिनि, हर शइ असांजी पंहिंजी आहे। पचाइण वारो जीअं ॿाराड़ियुनि में थींदा आहिनि, ख़बर कान ही उहा अलॻि ॻाल्हि आहे, उनजी पुछा कान्हे। पर ख़बर हुजण जे बावजूदि ॿियो माण्हू पचाइण वारो बि मौजूदु आहे, त अहिड़ी तरह अहिड़े शीए खे घुराइण, लंगर पचाइण हराम आहे, नाजाइज़ आहे। लिहाज़ा इहो कमु तव्हां अहले सुन्नत व जमात वारा न कंदा कयो। अल्लाह साईं मुंहिंजा चयल लफ़्ज़ क़बूल फरमाए। हाणे साईं जन दुआइया कलिमात फरमाईंदा। इत्मीनान।